मुल्क में तेज़ रफ़्तार इंटरनेट जे लाइ 13 अरब रुपयनि जा मनसूबा मंज़ूर कया विया आहिनि। IT ऐं टेलीकम्युनिकेशन वारी वज़ारत जे इदारे यूनिवर्सल सर्विस फंड जी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी एम गडजियानी मुल्क जे 11 ज़िलनि जे लाइ हाई स्पीड इंटरनेट, वॉइस कम्युनिकेशन ऐं फाइबर ऑप्टिकल केबल जी 9 मेगा प्रोजेक्ट्स जी मंज़ूरी ॾिनी वई। सेक्रेटरी IT ऐं चेयरमैन बोर्ड मूजिबि वफ़ाक़ी वज़ीर IT शीज़ा फातिमा जी हिदायतनि ते शहरी ऐं ॾोराहनि डिजिटल तफ़रीक़नि जे ख़ात्मे जे क़दमनि में तेज़ी आंदी पई वञे। मंसूबे जी गॾियल मालियत 13 अरब रुपयनि खां वधीक आहे ऐं इहे 55 लख खां वधीक माण्हुनि खे सहूलियतूं फ़राहम कंदा, जॾहिं त 11 ज़िलनि जे 178 टाउन्स, यूनियन काउंसिल्स ऐं 753 ॻोठनि जे रहवासियुनि डिजिटल दुनिया सां जुड़ी सघंदा। चेयरमैन USF बोर्ड चयो त ॾोराहनि ऐं पोइते पियल इलाइक़नि में इंटरनेट ऐं मोबाइल कम्युनिकेशन मां डिजिटल इकोनॉमी खे हथी मिलंदी। USF जे पहिरियां खां जारी मंसूबनि खे हींअर ताईं ॾोराहनि इलाइक़नि जा 3 करोड़ 94 लख माण्हुनि खे कनेक्टिविटी सर्विसिस ताईं पहुच हासिल थी चुकी आहे। सियालकोट, नारोवाल, ज़ियारत ऐं कोयटा जे ज़िलनि लाइ 3 मंसूबनि में 1428 किलोमीटर ऑप्टिकल फाइबर केबल विछाई वेंदी, जॾहिं त उमरकोट, गुजरांवाला, कोहाट, गुज़दार, मुज़फ्फरगढ़, मानसेरा ऐं मंडी बहाउद्दीन ज़िलनि जे लाइ ब्रॉडबैंड सर्विसिस जा 6 मंसूबा शामिल आहिनि। इजलास में चेयरमैन PTA मेजर जनरल हफीज़ुर रहमान, मेंबर टेलीकॉम जहांज़ेब रहीम, मोहम्मद यूसुफ ऐं आयला जावेद भी शिरकत कई।